जी नाज़रीन, पाण हिन वक़्तु मौजूदु आहियूं शादीलार शहर थरकुल बाईपास रोड ते। तव्हांखे यादि हूंदो त कुझु महीना अॻु में या साल जो अॻु में मूं हिकिड़ी पोस्ट रखी हुई त इहे जेके देवियूं आहिनि रोड जे ॿिन्ही पासनि खां जेको सो फैलिजी रहियूं आहिनि ऐं मक़ामी ज़मीनदार जेके बि आहिनि इहे जेके सा आहिनि देवियुनि खे कटणु कोन था ॾियनि। हीअ पासे में जंहिंजो मुहागो आहे हाणे हिते जहिड़ा मज़दूर ग़रीब जेके मिसकिन आहिनि लखनि जे तादाद में हलनि था। काठी जो मण बि लॻो पियो आहे 500 रुपया 400 रुपया। हीअ रोड ते थरकुल रोड ते जेके मिसाल रोड आहे इन जे ॿिन्ही पासनि खां पाण ॾिसंदासीं देवियुनि जे हुजण सां का बि गाॾी जेका क्रॉस करे थी उहो डबल कॾहिं बि क्रॉस कोन करे सघंदी। ॿियो त इहो जो हितां को वाटाड़ू विंदल हूंदो उहो बि साइड करे देवियुनि में अंदरि लिकी बीहंदो ऐं न त जेको सो गाॾी उनखे नुक़सानु ॾेई सघे। हीअ साम्हूं ईंदड़ गाॾी केॾी स्पीड सां अची पई, पाण ॾिसी सघूं था केॾी स्पीड सां अची पई, पर जे ॿी गाॾी पासे मां निकिरे त हितां मटे कोन सघंदी। तंहिंमां साबित इहो थियो जीअं पाण ॾिठोसीं कल्ह इंतिहाई ॾुखियो वाक़ियो थियो, इंतिहाई ॻाल्हि करण जहिड़ी कोन्हे। ऐं वरी पाण साम्हूं ॾिसी सघूं था हीअ गाॾी अचे पई साम्हूं, ॾिसी सघूं था साम्हूं हीअ रोड आहे, हीअ गाॾी जी क्रॉसिंग आहे, हीअ साम्हूं पाण ॾिसी सघूं था त साम्हूं जेको त वरी बि जेको त देवियूं आहिनि। ऐं मूं जॾहिं पोस्ट रखी हुई तॾहिं हिते SHO मूलचंद साहिबु हो, उन टाइम ते मूलचंद साहिबु उन कोशिशि वरिती, पर हिते जा दानवेश्वर जेके हुआ उन इहो चयो त बाबा SHO पुलिस जो कमु कोन्हे। पर तव्हां कल्ह ॾिठो त एॾी गर्मी में सख़्त में SHO कल्ह जेके शहीद थी विया, ऐं शहीद चवंदुसि जेके वीचारा लुंड बिरादरी असांजा प्यारा माण्हू हुआ, पंहिंजे घर जो सीधो सामान वठी वञी रहिया हुआ, पर उन्हनि जी मौत हुई जेको उन हादसे जो कारण बणिजी विया। ऐं उते SHO तक़रीबन मूं ॾिठो त जेॾी महिल ई हादसो थियो यको अची बीठो वेंदो आख़िर ताईं जेसीं मसइलो हिकिड़े पासे थियो। ऐं हद जो जेको SHO हूंदो आहे उनखे वॾी ताक़त हूंदी आहे, रुगो काल करे चई छॾे त बाबा हीअ जेके सुभाणे आऊं न ॾिसां, मक़ामी ज़मीनदारनि खे चई छॾे त आऊं सम्झां थो त वरी बि रोड बिल्कुलु साफ़ु थी वेंदो। ऐं मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो वाक़ा करणु मूं हुअसि, मुंहिंजो चवण जो मक़सदु रुगो इहो आहे हीअ साम्हूं गाॾी ईंदल, हाणे हितां तव्हां क्रॉसिंग ॾिसो मोटर साइकिल बि कोन मटी सघंदो। पर मुंहिंजो चवण जो मक़सदु रुगो एतिरो ई आहे त हीअ जेको रोड आहिनि हिते मुलाज़िम बि रखियलु हूंदा आहिनि रोड खाते जा, खणी न हुजनि, पर हिते जेके मक़ामी ज़मीनदार आहिनि पंहिंजी कोशिशि करे जेको त पाण हीअ देवियूं वढे, भला जे अलाह साईं उन्हनि खे जो ॾिनो आहे जे अञा उनखे बुख आहे त उहो पंहिंजो पाण खे हारियुनि खां वधाए हीअ काठ हिन में लॻल आहे केतिरो ई जेको विकिजे थो 400 रुपया 500 रुपया मण, उहो गढी वठनि, रोड रस्तो साफ़ु हुजे, को हादसो न थिए ऐं को अहिड़ो जानी नुक़सानु न थिए। उनजे लाइ जेको थो वरी बि हिकु दफ़ो SHO साहिब खे वरी बि आऊं अपील कंदुसि त कल्ह केॾो हादसो थियो ख़तरनाक, इहो बाईपास ते थियो, उहो त शहर जी चढ़ाई हुई, पर हीअ जेको मेन जेको त पंहिंजो थरकुल रोड आहे इते देवियुनि सां गाॾी जी क्रॉसिंग में वरी को जानी नुक़सानु थिए। ऐं वरी हिकु दफ़ा वरी चवंदुसि SHO साहिब खे त उहो पंहिंजो हुकुम जारी करे ऐं चए इन सभिनी खे त उहा पंहिंजो देवियूं कटे या कंहिंखे आर्डर करे त इहो देवियूं आऊं सम्झंदो अॻु में बि कटिजी वियूं हुयूं, वरी बि जेको त कटिजी वियूं हुयूं, वरी बि कंहिं हादसे खां पाण बची सघूं था। ऐं हिते जा जेके दानवेश्वर वारी मूंखे चवनि था त बाबा SHO तो चवीं थो त SHO जो कोई कमु कोन्हे, SHO हद जो लीडर आहे। SHO साहिबु जेको आहे सो उनखे पावर आहे, SHO साहिबु हद जो लीडर आहे, उहो रुगो हुकुम कंदो। मिसाल ज़मीनदार नथो वठे त हुकुम करे छॾींदो बाबा हीअ वठे वञो। हिते त मज़दूर एतिरा पिया हलनि, ख़ुदा जो कसम आहे त हिकु मज़दूर आयो ग़रीब हो मिसकिन, मूंखे चईंदो आऊं शुगर जो मरीज़ आहियां ऐं मुंहिंजे घर अॼु 5 नियाणियूं, अटो कोन्हे, सामान कोन्हे, ऐं शादीलाल इंडस्ट्री मां शुगर जी दवा वठणु आयो आहियां। मूंखे एतिरो अफ़सोस थियो, पोइ मूंखां जेको पुॻो मूं त उनजी मदद कई, पर अलाह सां ई मदद करे थो। SHO हुकुम कंदो
हीअ जे मक़ामी ज़मीनदार नथा वठाइनि त हितां को हारी नारी या को मज़दूर वढे वञे भले वञी विकिणे उनखे केरु पुछा न करे वठे सघे थो। ऐं हीउ तमामु अमल सुठो आहे। इनखे देवियूं न हुअण सां ॻाल्हि इहा त कंहिं बि कान हादसे खां बची सघूं था। उमेदु करियां थो त SHO मुल्तान साहिबु इन ते ज़रूरु नोटिस वठंदो ऐं भले जेतिरा मूं ओतिरियूं ॻाल्हियूं पर वरी बि ॾिसिजे त को अहिड़ो हादसो थिए थो त सभ खां पहिरीं असांजी सिंध पुलिस पुॼंदी ऐं पुॼी उनखे कवर कंदी ऐं सॼे मामले खे मुंहुं ॾींदी। ऐं कल्ह जेका असांजी पुलिस हुई शादीलाल जी, खोसकी जी, दीदार साहिबु हो, मुल्तान साहिबु हो, जमाली साहिबु हो, अली हसन साहिबु, उन्हनि वॾी महिनत कई। ऐं हिते जॾहिं अहिड़ा वाक़िया थींदा आहिनि न ॾिसण जहिड़ा वाक़िया थींदा आहिनि त माण्हू इंतिहाई भड़काइण वारा बि हूंदा आहिनि, नुक़सानु ॾियण वारा बि हूंदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह पुलिस जी वॾी कोशिशि हुई ऐं कंहिं बि अहिड़ो वॾे नुक़सान खां असल मां अहिड़ा ई माण्हू हुआ जिन को चयो पिए त वाह अहिड़ो ज़ुल्म थियो आहे, हिनखे गाॾी हिनखे ॿाहिरि ॾिनी वञे। ऐं कुझु कंहिं माण्हू वरी जेके सुठा हुआ सुलझल उन चयो त गाॾी वारो परदेसी माण्हू अलाए किथां खां आयो, हुनजी का दुश्मनी हुई कोन, इन हवाले सां जेको थो पर पुलिस जो किरदारु सुठो रहियो। मुंहिंजो वरी बि चवण जो इहो ई मक़सदु आहे त ई रोड जेके आहिनि बाईपास तमामु ख़तरनाक आहिनि। हिकिड़ो त ॾिठो वञे बाईपास जेको हूंदो आहे ॾिठो वञे त उहो परे हूंदो आहे शहर खां, पर जेके सफ़ा गॾु हूंदा आहिनि उतां स्कूली ॿारड़ा बि अचनि था तइलीम पढ़ाइण लाइ ऐं 24 कलाक रस्तो हूंदो आहे। उन हवाले सां ॾिठो वञे त तमामु जेको सो ऐं चवंदुसि शहर खे जेको वेझो हूंदो आहे न बाईपास, शहर खे फ़ाइदो थिए थो, शहरनि खे फ़ाइदो थिए थो, पर उतां ॿार बच्चो नंढो वॾो जानवर वग़ैरह मटणु गुज़रणु 24 कलाक रश अगरि जे थोरो परे हुजे, किलो 1.5 किलोमीटर 2 किलो ते रोड हुजे त अहिड़ा नुक़सान न थियनि। ख़ैर उहो त थी वियो, हाणे वापसि कोन थो ठही सघे। ऐं वरी बि मुल्तान साहिब खे अपील कंदसि त इन ते नोटिस वठनि, अॼु जो अॼु पंहिंजे पुलिस खे शादीलाल जी खे आर्डर कनि त जेके बि मक़ामी ज़मीनदारनि खे चयो वञे त पंहिंजी देवियूं कटीनि, रस्तो साफ़ु थिए। जे नथा कटीनि हुकम ॾेई छॾीनि त मज़दूर जरा कटे वञनि, रुगो फेसबुक ते रखण जी कमाई त भई देवियूं लॻी पियूं आहिनि, तव्हां कटे वञो, केरु तव्हांखे कोन चवंदो त ऐं भाई त हिकिड़े ॾींहं में सभु कटिजी वेंदियूं। हीअ पाण ॾिसो मेन आहे, हीअ पाण ॾिसो मेन थर कोल रोड मिठी सलामकोट, हितां जेको सो हीअ रोड आहे मेन थर कोल रोड जो मेन। ऐं हीअ देवी पाण ॾिसूं बिल्कुलु ॿिन्ही पासनि खां रोड ते वरी बि चढ़ियल आहिनि। चढ़ण सां छा आहे त हितां जेकर का बि क्रॉसिंग वारी गाॾी या को वाटेड़ू मटे त नुक़सानु थी सघे थो। उमेदु वरी बि कजे थी त हीउ जेको त जाइज़ मसइलो आहे, इनखे भला जे SHO नथो हल करे त वस वारनि सभिनी अमलदार DC साहिब खे चयो अथसि त इहो नोटिस वठे ऐं हीअ जेके देवियूं आहिनि इहो हुकम करे इंतिज़ामिया खे चवे या रोड्स खाते वारे खे चवे इहे कटिजणु घुरिजनि, छो जो इन सां वरी बि कंहिं जानी नुक़सान खां बचाए। हिकु दफ़ा अॻे बि पोस्ट रखी हुई, उन ते अमल थियो, वरी जेको त उमेदु कजे थी त इहो देवियूं कटिबियूं जंहिंसां पाण कंहिं बि जानी नुक़सान खां बची सघंदासीं।